शहदाद कोट अब शहरियों के लिए अजाब बन गया। सुबह के वक्त शहरियों से पैसे लूट लिए जाते हैं, दोपहर में घरों के सामने से मोटरसाइकिलें गायब हो जाती हैं, जबकि शाम के बाद शहरियों से गन पॉइंट पर मोबाइल फ़ोन्स छीन लिए जाते हैं। शहर पर चोरों और लुटेरों का राज, जबकि मकामी और ज़िले इंतज़ामिया अमन अमान कायम करने में मुकम्मल नाकाम। गुलाम अली भाउ, शहदाद कोट में जेको आहे त केतिरनि ॾींहंनि खां असां ॾिसंदा था अचूं पिया त फुरलट जी जेके वारदातूं आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। घटिताई जेका आहे उहा कॾहिं बि कोन आई आहे। शहरी जेको आहे सरापा एहतजाज रहिया आहिनि, असांजी नियाणियुनि खां फुरूं थी रहियूं आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो कुझु ॾींहं अवल साफ़ गंवर बिरोही जी नियाणी खां बि फुर जी वारदात थी आहे। हिकिड़ी जेको आहे इहा दर्दनाक जेका सूरत हाल आहे असां शहरनि जे लाइ। हितां जी जेका पुलिस इंतिज़ामिया आहे उहा नाअहल ऐं नाकाम पुलिस इंतिज़ामिया हिते असांखे मड़ी वई आहे ऐं हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे इन ॻाल्हियुनि खां बेख़बर बणियल आहिनि। ऐं हितां जो जेको डिस्ट्रिक्ट कंबर शहदाद कोट जो SSP आहे उहो पिणु कंबर जी ऑफिस ताईं मौजूदु आहे। शहदाद कोट जा जेके हितां जा सिपाही आहिनि और हितां जी पुलिस इंतिज़ामिया चोरनि सां बुट बणियल आहे। असांजा जेके शहरी सख़्तु तकलीफ़ुनि खे मुने असां IG सिंध खां अपील था कयूं त शहदाद कोट में जेका वधंदड़ बदमनी आहे उन ते जेको आहे त ज़ाब्तो आंदो वञे ऐं उनखे पंहिंजी नोटिस वरितो वञे त एतिरी बदमनी जे पोयों इन जो ज़िम्मेवार केरु आहे ऐं हितां जी पुलिस खे जेको आहे त पंहिंजी निगाह विधी वञे त शहदाद कोट में हितां जा माण्हू छो तकलीफ़ुनि खे मुने रहिया आहिनि। हितां जा वापारी, हितां जा शहरी जेको आहे त अमन अमान जी सूरत हाल खे जेको आहे छो अहिड़ी बदमनी खे मुने रहिया आहिनि। असां जेको आहे त हितां जा शहरी जेकॾहिं इहा बदमनी जी सूरत हाल न घटी त इंशाअल्लाह सारा जेके एहतजाज आहिनि उहे वधाए दायरो असां धरणनि ते अॻिते वधाईंदासीं। शहरियों ने वशनू से बात करते हुए मजीद कहा कि पुलिस इंतज़ामिया की अदम तवज्जोही के बायस शहदाद कोट अब शहरियों के लिए सुकून के बजाय अजाब घर बन चुका है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहदाद कोट।